मौजूद आहियूं वारा प्रेस लॻा जिथे क़ौमी आवाम जेके एक्शन कमेटी जा कॉम्पर्स अॻुवान आहिनि उन मथां जेके केस दाख़िल कया आहिनि उन केस दाख़िल थियण खां जो सरापा ॿिए ॾींहुं बि सरापा जन अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक कहिड़ा मुतालबा आहिनि। हिकु सिंध दुश्मन मनसूबो आहे जेको 14,000 एकड़ ज़मीन ते मुश्तमिल हो, जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बि आयल आहे। हाणे उहो मलक रियाज़ फिरौनियत ते लही आयो आहे, जुनूनियत ते लही आयो आहे, उहो ज़रदारी जे चवण ते 30 खां 40 सूबाई असेंबली में ईंदा ऐं जॾहिं 30 खां 40 धारा असांजी सिंध असेंबली में अची वेहंदा त उते तव्हांखे पाण खे ख़बर आहे त ऑटोमेटिक सिंधी जेके आहिनि उहे अक़लियत में तब्दील थी वेंदा। बहरिया टाउन हिकिड़ो सोचियल सम्झियल प्लान आहे, ज़ुल्फ़कार आबाद DHA सिटी इहे जेके बि आहे सम्झूं था हिकिड़ी वॾी हिकिड़ी साज़िश आहे सिंधी माण्हुनि सां ऐं क़ौमी अवामी तहरीक हर दौर में इन्हनि साज़िशुनि खे बेनकाब कयो आहे, नाकाम कयो आहे। इन्हनि मुतालबो कयो आहे त जेके अयाज़ लतीफ़ पली जो समेत जेके क़ौमी कारकुन अॻुवान आहिनि ऐं क़ौमी कारकुन आहिनि उन मथां कूड़ा केस दाख़िल थियल आहिनि उहे ख़तमु करे ऐं जेके फ़रियादी आहिनि उनखे बेनकाब कयो वञे। कैमरामैन इरफान सुमर सां गॾु असगर मिरासी, सिंध TV।